चिंता न कर इस मौतों सा गड़ाया पैर हल्दा से ऐडी जाए थे जितनी रुको तू ए मां जी अरे मुझे जाम दोस्त हैं जिनका होटल है तवाजी जिया आहे बिन्नी तवाजी जिया आहे बिन्नी तवाजी जिया आहे आवाज बुध बिन्नी तवाजी जिया आहे केड़ी आवाजू अरे वही आवाज है अरे तो कितने की बुधर में चंचा कमाल है मुखे तर નથી ઉધડવે છે अरे आवाज हुई मां जी तो की बुधर में छाला धरी वचन पर तू किथे न वंजे मां एरो बंदोबस्त कर दस कि तो जिया आहे ना बिन्नी तवाजी जिया आहे ना ना बिन्नी तवाजी जिया आहे ना बिन्नी तवाजी जिया आहे ना बिन्नी विदेश्वरी आहे ये बिन्नी ना है ये विदेश्वरी आहे मुझे विदेश्वरी पक्क मुझी भेण हुंदी तवाजी दीदी जिया मुखे माफ कयो मगे कौन आया दीदी मगे कौन आया मुखे माफ कयो मंगला तू ने रो डोहो मुझो आहे कसूर मुझो आहे मंगला मुखे माफ कजे अरे तू मुखा वचन वरतो होयो कि तुझे मने रखा पोए मां विदेश्वरी के पंहिंजी धीअ वांगुरु समझा अरे उनजी शादी पंहिंजे हथनि सां कराया काव कमी न रखा बिना वास्ते उनके घर घुराया उनके जे न्याणी जो भाग आहे वो भाग मां पूरो करास पर न अरे मां डोही आया इन जो को कसूर कोने इन न्याणी जो को कसूर कोने हा मां डोही आया अरे मुझी नेत में फरको आयो तो मां हिन जे प्रति हां पंहिंजी नीति खराब कई न मुखे माफ कजे विदेश्वरी मुखे माफ कजे मंगला मुखे माफ कजे मां डोही आया असां ॾिठो ऐं ॿुधो बि आहे कॾहिं बि पवित्र रिश्ते में अपवित्रता अची थी वञे त अनर्थ थिए थो जीअं चौबे साहिब जी ज़िंदगीअ में थियो पीउ धीउ जो रिश्तो माउ पुट जो रिश्तो भाउ भेण जो रिश्तो ऐं गुरु शिष्य जो रिश्तो अहिड़ा पवित्र रिश्ता आहिनि जिन में अपवित्रता अचणु न खपे अचो असां सभई पंहिंजनि पवित्र रिश्तनि खे उन्हनि जी पवित्रता खे क़ाइमु रखी ऐं सुठी ज़िंदगी माण्हू ये हुई असांजी पेशकश दिया रिश्तो मुख्य रानी अंबानी बैंक स्टेट सपोर्टर ये असांजी अची पेशकश ध्यान एडी चला तो ये दिसण में नता इस टाइम सिंधी अकादमी के मेंबर श्रीकांत भाटिया सिंधी अकादमी के डिप्टी सेक्रेटरी श्री रमेश जी हैं सुठो नाटक हो दीपक जी
थोरो अफ़सोस असांखे असांजे पंहिंजे सिंधी समाज ते आहे की तव्हां एॾी महिनत कई ऐं फैसिलिटी ॾाढी घटि आहे। नीलम नाथानी हा तव्हां ॾाढो सुठो सभिनि महिनत कई, ज्योति ॾाढी सुठी रानी आहे, मतिलबु सभिनि। बाबू त ख़ैर जवाब ई न आहे, कुझु ॻाल्हाइण ई बेकार आहे की बाबूअ जी तारीफ़ न कयो। और असांजे धमेजा साहब बि ॾाढी सुठी एक्टिंग, डायरेक्टर, एवरीथिंग इज़ गुड। पर ॾाढो अफ़सोस आहे, मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे कि जॾहिं असांजी ऑडियंस न हूंदी आहे। छो कलाकार जी इज़त अफ़ज़ाई तॾहिं थींदी आहे जॾहिं पब्लिक हुजे। तव्हां हेॾी महिनत कई, मूंखे लॻे थो 2 महीननि खां तव्हांजो ग्रुप में एडवर्टाइज़मेंट पब्लिसिटी अचे पई, त ॾाढे ॾुख जी ॻाल्हि आहे। काई ॻाल्हि न, असां सिंधी आहियूं न, असां कठो थियणु थोरो मुश्किल आहे। शायदि तव्हां खाधे पीते जो इंतज़ाम रखो आहे त पोइ बीहण सिंधी अकेडमी सपोर्ट करती है। सिंधी अकेडमी खाधे लाइ त न कंदी, न पर तव्हां ॾाढी But we are ready to support it. We will do it. Yeah, everything. हिकु हज़ार और हिकु लख जे बराबरि आहे जो मैसेज तव्हांजो ॿाहिरि वेंदो कि भई हेॾो सुठो ड्रामो हुयो, हेॾी सुठो आहे, भेण हेॾी सुठी थीम, हेॾो सुठो डायरेक्शन, त माण्हू जो न आया उहो सोचींदा यार मां छो वियुमि, अॼु त मैच बि न हो, को बहानो थिया कि भई मैच में बिज़ी आहिनि, अॼु त कोई प्रोग्राम न आहे, सास बहू बि ख़तमु थी आहिनि, सभु कुझु ख़तमु आहे। और एनीवे असां तव्हांखे वाधायूं था ॾियूं, तमामु सुठो तव्हां ड्रामो कयो। सिंधी अकेडमी जो बि तव्हांखे सहयोग कयो आहे, डिप्टी सेक्रेटरी साहब असांजे नीलम जी मेंबर आहिनि। असांजे मेंबर, असांखे अफ़सोस आहे मेंबर ई नथा अचनि, असांजे मेंबर्स खे बि अचणु खपे। मां त ॾाढो पंचो रहंदो आहियां, अगरि दिल्लीअ में हूंदो आहियां त बिल्कुलु टाइम मां त हिते 6 ॾींहं ते पहुची वियो। मां ॾाढो पंचो आहियां, छो कि तव्हां आर्टिस्ट खे अगरि असां अप्रिशिएट न कंदासीं त पोइ कीअं कमु थींदो। माण्हू ॾिसणु खपनि। असांजा शहदाद पुरी साहब अॼु 82 इयर्स एज में विकास कंदा आहिनि। अशोक जी हमारे बीच में हिंदी लेखिका श्रीमती मनीषा शर्मा जी भी मौजूद है। मैं उनका स्वागत करता हूँ, मंच पे आएंगे एक बार। खास तौर पे हमारा ड्रामा देखने आएंगे। हिंदी होने के बावजूद मुझे यहाँ जो कुछ भी हुआ समझ में आया। बहुत अच्छे से समझ में आया, क्योंकि जब मैं छोटी थी तो मेरे पड़ोस में बिल्कुल एक सिंधी परिवार रहता था, सिंधी परिवार रहता था, और उनकी जो बातें थी वो मैं सुनती थी, तो कुछ न कुछ ऐसी यादें थी दिमाग में जो यहाँ जो जितनी बार जो कुछ भी बोला गया सब कुछ समझ में आया मुझे। चाहे अभिनय ले लो, चाहे आप लोगों का, मैंने उनका पहले भी एक नाटक देखा है जब मैं आई थी, तो वास्तव में बहुत ही मन को लुभाने वाला, मन को खुश करने वाला, और सभी का जो यहाँ पर योगदान है वो बहुत ही अच्छा है। और प्रेमचंद जी के लिए तो हम कुछ कह ही नहीं सकते, उनकी हर कहानी जो है एक अपने आप में एक बहुत विशिष्ट महत्व रखती है, और उनकी कहानियाँ जो है वो दिल पर ऐसी छाप छोड़ती है, जो उस समय की बातें थी वो आज भी उतनी ही सत्य प्रतीत होती है, और हमें उसी को आगे लेके बढ़ना चाहिए। आप सभी लोग यहाँ पर आए हैं और मैं भी आई, मुझे भी बहुत अच्छा लगा। मुझे लगता है जो अभी सर ने कहा कि हमें सभी को एक संदेश देना है कि जो कुछ भी यहाँ पर हुआ, जो नहीं आए उनका दुर्भाग्य था, वो इसे नहीं देख पाए। वास्तव में ये बहुत अच्छी पहल है और हम सभी को इसके लिए आगे बढ़ना होगा। थैंक यू सो मच। थैंक यू दीपक जी, बहुत बढ़िया। शहदाद पुरी साहब सिंधियत ऐं असांजी प्यारी लैंग्वेज ॾाढो अफ़सोस सां चवणो थो अचे, असांजे दीपक गुरनानी केॾी महिनत सां, केॾे प्यार सां, मां नथो सम्झां त भॻवान सभु कुझु हिनखे आर्ट ॾिनो आहे, पर दौलत शायदि जेतिरी हिन लॻाई आहे ओतिरा माण्हू कोन्हनि खे। केॾो अफ़सोस लॻे मूंखे। अञा
5-6 ॾींहं पहिरियों हार्ट अटैक थियो, मां मैदनता में एडमिट हुयुमि, पर हिन जे प्यार खे ॾिसी करे मां पाण खे रोके न सघियुमि। हाणे मां हली न पियो सघां, केॾो ॾिठो त मां बाथरूम में वियुमि, पर मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजो भाउ, असांजो पुटु केतिरी महिनत थो करे। मां तव्हां सभिनि खे अर्ज़ु कंदुसि कि अगली बार जेकॾहिं कोई अहिड़ो प्रोग्राम थिए त असां हर माण्हू 3-4 ॿिया पंहिंजा भाउर, पंहिंजा दोस्त, पंहिंजा सिंधी जेके आहिनि उनखे वठी अचूं न पाण सां गॾु। भला हू नथा अचनि, मां बि अॼु 3-4 खे पकड़े करे वठी आहियां। भई हलो ॾिसो असां वटि कंहिंजो पंहिंजो भाउ, पंहिंजो पुटु अहिड़ो केतिरी महिनत थो करे, उनखे एतिरी कला आहे, पर दौलत हिते न आहे, पर धनी एॾो आहे, दिलि जो धनी अहिड़ो आहे जो बिना कंहिं मदद सां एॾी पंहिंजी महिनत, पंहिंजो प्यार, पंहिंजी लैंग्वेज लाइ, पंहिंजी सिंधियत लाइ एॾो आहे। मां सभिनि खे अर्ज़ु कंदुसि त नेक्स्ट टाइम अहिड़ो प्रोग्राम थिए त असां हुनखे मदद बि कयूं। मां 5,000 रुपए जी तरफ़ मिस्टर ऐं असांखे पैसो जो त खणणु खपे ई, पर असांखे ॿिया पंहिंजा भाउर पाण खे वठी अचनि। अॼु हाल हिते पूरो भरियो थो थिए। अॼु ॾिसो केतिरा माण्हू आहिनि, मां सम्झां 40-45, 50 मैक्सिमम, 50 खां वधीक न हूंदा। ऐं जेकॾहिं असां हिन हाल खे पूरो भरे ॾिसूं त असांजी दिलि बि गदगद थींदी त हा सिंधियत आहे, असां सिंधी पाण खे चऊं था, we feel proud of it. Next time when we come, I would like to see this hall fully packed. With this, I will convey my gratitude and thanks to him. Thank you. शहदाद पुरी साहब ॾाढी ॻाल्हि सुठी चई कि नेक्स्ट टाइम सॼो हाल भरियो हूंदो, और बिल्कुलु मां बि कोशिशि कंदुमि, दीपक साहब त कोशिशि कंदा त हाल ज़रूरु भरियो हूंदो। वरी ॿियो तव्हांजो शो थींदो जो असां सभु हिते आया आहियूं, उहो मैसेज जॾहिं ॿाहिरि ॾींदासीं कि ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हुयो और तमामु सुठो ड्रामो हुयो, त नेक्स्ट टाइम माण्हू ज़रूरु ईंदा। मैडम का भी धन्यवाद कि मैडम इधर दीपक जी के अनुरोध पर इधर आए हैं। बहुत अच्छी बात, आपको 1 घंटे का ड्रामा समझ में आया, बहुत अच्छा एक्टिंग। मुझे तो थोड़ा डर लग रहा था कि ज्योति सिंधी इतना अच्छा कैसे बोल रही है, बहुत ही परफेक्ट सिंधी बोली है। थोड़ा बच्चों को थोड़ा लगता है कि कहीं कहीं, सबसे बड़ी बात कि आपको डायलॉग भी आपको याद है, क्योंकि कभी ऐसा होता है ना डायलॉग याद नहीं होता है तो एक्टिंग नहीं निकलती। एक्टिंग तभी आती, मैं भी स्टेज आर्टिस्ट रहा हूँ, कि पहले डायलॉग याद होना बहुत जरूरी है। आपके पीछे कोई प्रॉम्प्टर नहीं था, तो ये सबसे बड़ी बात है। और हमारे धमेजा साहब तो अब इस उम्र में इतने डायलॉग याद है, ये क्या बात है। बहुत अच्छी एक्टिंग आपने खुद की, बहुत अच्छी एक्टिंग कई ड्रामों में किया है आपने। 4-5 पुस्तकें भी लिखी हैं, पत्नी की याद में बहुत अच्छी आपने कविता संग्रह जारी किया था, मैं उस समय मौजूद था। तो आप सबको बधाई, दीपक जी आपको बधाई। और बाबू जी का तो बाबू आपका तो जवाब ही नहीं, आपके लिए तो बोलना, आप कहेंगे श्रीकांत बढ़िया ज्यादा बोल रहा है यार, तो बना बनाया आर्टिस्ट हूँ। आप तो बिल्कुल बॉर्न आर्टिस्ट। हाँ वकील, मतलब ये तो हर भूमिका है। मैंने इनका ताजमहल का टेंडर हिंदी में भी देखा, इंग्लिश में भी देखा, बहुत अच्छा अभिनय करते हैं। हाँ उसमें वकील बने। बहुत बहुत धन्यवाद आपको। नीलम जी आप कुछ बोलेंगे? नीलम जी हमारी, हाँ सही, अच्छो वेलकम वेलकम, अच्छो प्लीज। मां रियली एॾो इम्प्रेस थी आहियां ये नाटक ॾिसी करे। ताजमहल जो टेंडर मां ॾिठो हुयो, हिकु हिकु आर्टिस्ट कमाल धमाल करे ॾेखारियो अथऊं। ऐं जेका ॻाल्हि सभिनी चई उहो मूं बि फील कई, थोड़ा माण्हू घटि आहिनि, पर नेक्स्ट टाइम ज़रूरु हिक ॿिए खे सां एनकरेज कंदासीं। थैंक यू सो मच एंड कॉन्ग्रेचुलेशंस।
मां बि कुझु शेयर कयां थो। असांजी नेक्स्ट प्रोडक्शन हिंदी प्ले इतनी सी बात 15 सितंबर CSI ऑडिटोरियम CSI। साईं मां दीपक के बारे में त चयो पर आर्टिस्ट जेको कमु कयो हुयो बेहद सुठो आई वुड से इट वाज वंडरफुल। थैंक यू वेरी मच। मां सभिनी खे हिकिड़ो अर्ज़ु करणु चाहींदुसि जे त असांखे पंहिंजी सिंधियत खे क़ाइमु रखिणो आहे, सिंधी लैंग्वेज खे ज़िंदा रखिणो आहे त असांखे अहिड़नि प्रोग्रामनि में पंहिंजे भाउरनि भेनरनि ऐं सुञाणप वारनि खे ज़रूरु वठी हलणु खपे। ऐं हिकु ॿी ॻाल्हि चवंदुसि त असां प्रैक्टिकली मां पंहिंजी ज़िंदगीअ में बि ग़लती कई आहे त मां ऐं मुंहिंजी मिसिस जॾहिं उहा ज़िंदा हुई त मोस्टली असां हिंदीअ में ॻाल्हाईंदा हुआसीं। सिंधी मुंहिंजी नंढी धीअ खे त सुठी ईंदी आहे, वॾी थोरी झिझकंदी आहे ऐं इन जा कसूरवार असां आहियूं, ॿार न आहिनि। त मां सभिनी खे अर्ज़ु करणु चाहींदुसि त घर में अॼु खां घर में छा ॿाहिरि कोई बि जिते बि कोई बि सिंधी गॾिजे त असां ज़रूरु सिंधीअ में ई ॻाल्हायूं। सिंधीअ खे क़ाइमु तॾहिं ई रखी सघंदासीं, न त सिंधी ज़िंदा न रहंदी। मुंहिंजो ई तव्हांखे हथ जोड़े वेनिती आहे, प्लीज़ इन ते ज़रूरु ध्यानु ॾिजो ऐं जेकी करे सघूं त असां मिली करे सिंधीअ खे क़ाइमु रखूं। थैंक यू। मां शादी पंजाबियुनि सां कई 55 साल पहिरियां, पर मिस्टर भाटिया खे या मुंहिंजे असांजे जनरल सेक्रेटरी ख़बर आहे एतिरी प्योर सिंधी ॻाल्हाईंदी आहे जो प्योर सिंधी जेके लेडीज़ आहिनि उहे न ॻाल्हाए सघनि था। मां पंहिंजे ॿारनि खे मां इंग्लैंड में 10 साल खां वधीक रहियो आहियां, उते बि आई मेड ए पॉइंट that my children and my wife must be all in Sindhi, even in England. अॼु बि मुंहिंजा ॿार, मुंहिंजी किटी 54 साल जी आहे, 54 साल जी आहे, उहा एतिरी सुठी सिंधी ॻाल्हाईंदी अथव त हैरान थी वेंदव। मुंहिंजा ॿार, मुंहिंजा पोटा, मां सां ॻाल्हाए थो आहियां, मुंहिंजा ॾोहिटा जेतिरा ॿार मां न मूंसां सिंधी में ॻाल्हाए। सो आई वुड रिक्वेस्ट एवरीबॉडी त जीअं हिकु पंजाबियुनि खे असां सिंधी ठाहे छॾियो, एतिरी प्योर सिंधी जो मुंहिंजा जेके सुञाणप वारा आहिनि, मिस्टर भाटिया आहिनि ॿार, तव्हां हैरान थी वेंदव। ऐं नेक्स्ट टाइम जेके प्रोग्राम थियो त आई ब्रिंग माई वाइफ, ऐं उनजी सिंधी ॾिसी करे तव्हां हैरान थी वेंदव। एॾी प्योर सिंधी, 4 वर्ड्स हूंदा आहिनि, 2 ॾ जेके न ॻाल्हाए सघंदा आहिनि पंजाबी, ऐं तव्हां ॾिसी हैरान थी वेंदव उहे बि वर्ड्स एतिरा प्योर तरीक़े सां कीअं थी ॻाल्हाए। सो मुंहिंजो अर्ज़ु आहे सभिनि खे त असां सिंधी आहियूं ऐं सिंधियत खे असांखे ज़िंदो रखिणो आहे त असां सिंधीअ में ॻाल्हायूं ऐं सिंधीअ में ई हर शइ सां पंहिंजो प्रोग्राम रखूं, जंहिंसां मिलूं उन सिंधीअ में ॻाल्हायूं। असांखे अंग्रेजी हिंदी छॾे करे गॾ में पाण में जीअं मिलूं था पिया त सिंधीअ में ॻाल्हायूं। थैंक यू वेरी मच। नेक्स्ट टाइम तव्हां पंहिंजी मिसिस खे वठी अचो न, असां ॾिसूं इज़ इट ट्रू। श्योर। शुक्रिया, महिरबानी। मिस्टर रमेश लाल, डिप्टी सेक्रेटरी, कुछ चवणु चाहिनि था? वोट ऑफ थैंक्स मिस्टर रमेश लाल। तव्हां सभिनी जो मां तहे दिलि सां थो रहंदो आहियां त तव्हां पंहिंजो एतिरो क़ीमती वक़्तु कढी करे हिते आया आहियो। और हिकु माण्हू मां ॾिसां थो नाटक ख़तमु थियो आहे, पर कोई बि तमामु सुहिणे नमूने डिसिप्लिन में और तमामु पूरी टीम खे वाधायूं आहिनि। टाइम सां बिल्कुलु नाटक शुरू थियो आहे ऐं टाइम तां ख़तमु थियो आहे। इन लाइ तव्हां सभी जो तव्हांखे मुबारकूं आहिनि। शुक्रिया, महिरबानी। ॾाढो सुठो लॻो। ऐं मां दादा खे सलाम कंदुमि कि जिन चयो कि मूंखे हार्ट अटैक आयो ऐं मां हिते आहियां, त मां चाहियां थो बार बार तव्हांखे सलाम आहे, तव्हांजी विल पावर खे सलाम आहे। ऐं पूरी टीम ॾाढी सुठी। मां हिन खां पहले ताजमहल जो टेंडर ॾिठो, उहो बि नाटक मूंखे ॾाढो, छोकी हुनमें दीपक आहूजा, दीपक गुरनानी जी आहिनि, और दीपक आहूजा मुंहिंजो मासी जो पुटु हुयो, त हुन मूंखे ॾाढो चयो। त मां त हुन खां पोइ अॼु बिल्कुलु हर हालत में पंहिंजी मिसिस खे चयो भाई इहो नाटक ज़रूरु ॾिसंदासीं। मूंखे ख़बर न हुई कि बिल्कुलु फ्री आयो जना, लेकिन पर चलो ॾाढो बढ़िया आहे। ऐं वरी मां हिकिड़ी नंढी सुखड़ी खणी आयो आहियां, मां चूनो लॻाईंदो आहियां, प्रिंस पान जो मालिक आहियां।
तव्हांजे आशीर्वाद सां त मूंखे हलंदे हलंदे बि मुंहिंजे ध्यान में आयो कि यार बाबू भाई बि आहिनि ऐं दीपक जी बि आहिनि, सॼी टीम खे ॾाढी ॾाढी वाधाई। ऐं वाकई में मां थोरो राइटर बि आहियां, मां इहो ग्रुप में ज़रूरु लिखंदुमि कि यार हे जेकी गैदरिंग थी आहे न, असांखे गले नथी उतरे पई। छो सिंधियुनि वास्ते मतिलबु एतिरो बि टाइम कान्हे, ऐं सिंधी मतिलबु केतिरी वॾी प्यारी ॿोली आहे, ऐं केतिरा असांजा सुहिणा सुहिणा गीत आहिनि। ऐं हे त दीपक भाई खे ऐं पूरो असांजी सिंधी अकेडमी ऐं भाटिया साहिब खे सॼो श्रेय वञे थो। यार एतिरो मतिलबु क़ीमती वक़्तु ॾियनि था पिया, हुन खां पोइ असांजी गैदरिंग जी आहे। ऐं मां हिन ॻाल्हि ते ज़रूरु ज़ोर ॾींदुमि कि जल्दी खां जल्दी असांजा इहे हॉल फुल हुजनि। और नेक्स्ट टाइम मां जंहिं बि नाटक में ईंदुमि और ज़रूरु मां पंहिंजी पंगत खे, चाहे मूंखे मुंहिंजी बस करे अची वञी पए, मां वठी ईंदुमि। मूंखे लॻे थो शायदि अॼु ॿियो रीज़न थी थो सघे जो थोरी ऑडियंस न आई। अॼु असांजे दादा जेपी वासवाणी घणेई सभिनि नालो ॿुधियो हूंदो, हुननि जी फर्स्ट डेथ एनिवर्सरी आहे। त हिकिड़ो प्रोग्राम साधू वासवानी इंटरनेशनल स्कूल में पियो थो हले 5:30 खां 8:30 ताईं, भजन कीर्तन कार्यक्रम जो। माण्हू दादा खे तमामु दिलि सां चाहींदा, त मूंखे लॻे थो घटि में घटि 50-100 माण्हू असांजा शायदि होॾे विया हुजनि, छो कि हुननि जो फर्ज़ बि आहे, मिशन जा मेंबर्स आहिनि। और दादा खे श्रद्धांजलि ॾियण लाइ कार्यक्रम हो, मूंखे बि वञिणो हो त मां हिते आहियां। त मूंखे लॻे थो थोरी शायदि ऑडियंस उते बि वई हूंदी, ईअं नथो थी सघे, उते बि ज़रूरु। हा साईं, साईं ये प्रिंस पान अचो अचो साईं, अपने आप पार्टनर ना, मैं इतना बहुत बढ़िया लगा। थैंक यू वेरी मच, इससे ज़्यादा मजा आया और सबका धन्यवाद है।